अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला आप लोग सबक खां पेराएं का नजर हेडलाइंस थे। नाई मुहर्रमुल हराम के सिलसिले में सिंध समेत सॼे मुल्क में करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया पिया वञनि। हर पासे या हुसैन जूं सदाऊं। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में जुज़वी तौर ते मोबाइल सर्विस मुअत्तल। मोटरसाइकिल की बेल सवारी ते पाबंदी लागू। रोहिड़ी 500 साला कदीमी तारीखी शम्मा गुल करबला जो ताज़ियो मरकजी इमाम बारगाह रोल पाक में बरामद, जो मुख़्तलिफ़ रिवायती रस्तन खां थींदो मंडी ख़बर की पिड़ ते मेहमानी लाइ रखियो वेंदो। जुलूस में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ शहरनि इलाइक़नि में आज़ादार पहुतल। मुल्क में कोरोना वायरस वधिक 66 मरीजन खां हयाती खसे वरती। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3073 नवां केस ज़ाहिर। शिकारपुर में हुमायूं थाने की अदमी ॾोहारियुनि पुलिस में मुबैना मुक़ाबलो ॿ मारिजी विया। मारिजी ॾोहारियुनि की सुञाणप अल्ताफ जाफरी ऐं मोहम्मद जाफरी तौर थी आहे। काज़ी अहमद वेझो नेशनल हाईवे ते कार ऐं ट्रॉलर जो टक्कर। कार के बाहि लगी वही, औरत सड़ी फौती वही। ड्राइवर सख्त ज़ख्मी। पुलिस लाश ऐं ज़ख्मी के रूरल हेल्थ सेंटर काज़ी अहमद मुंतकिल करे छॾियो। 20 सालन की जिदोजहद बाद अफगानिस्तान आज़ाद थियो आहे। अफगानिस्तान की सरजमीन दहशतगर्दी लाइ इस्तेमाल करण न ॾींदासीं। सभिनी खे चई छॾियो आहे त कंहिंखे को बि नुक़सान न पहुचाईंदासीं। जल्दी मुल्क सियासी क़यादत ॾींदासीं। तालिबान क़यादत ऐलान करे छॾियो। दुनिया के अफगानिस्तान में सीड़पकारी जी दावत। काबुल की फतेह बाद तर्जुमान ज़बियुल्लाह मुजाहिद की पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस। चए थो त असां काबुल में पुरअमन नमूने से दाखिल थियासीं। अफगान फोर्सेस पंहिंजी जाइ तां हटी विया। अफगानिस्तान के आज़ाद कराइण असांजी न पर पूरे अफगान कौम की फरियाद आहे। वरी जिदोजहद खां पोइ मुल्क ते कब्ज़ो कंदड़नि खे तड़े कढियो। अॻूणी हुकूमत एतिरी नाइल हुई जो सन सिक्योरिटी फोर्सेस कुछ न करे सघिया। समूरनि सफ़ारतखाननि ऐं इमदादी एजेंसियुनि खे तहफ़्फ़ुज़ जो यकीन ॾियारियूं था। पाड़ेसी मुल्कनि ऐं ख़िते में अमन अमान के बरक़रार रखंदासीं। यकीन ॾियारियूं था त तालिबान अफगानिस्तान में पुरअमन रहंदा। औरतुनि खे इस्लामी उसूलनि तहत तालीम कमकार करण की इजाज़त हूंदी। मीडिया के इस्लामी तालीमात की भञकड़ी की इजाज़त न ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म इमरान खान सां अफगान सियासी वफ़द की मुलाकात। अफगान सियासी वफ़द पारां अमन के क़याम लाइ पाकिस्तान के किरदार जी वाखाण। इमरान खान के अफगान सियासी वफ़द के अफगानिस्तान में क़याम अमन लाइ हर मुमकिन सहकार की ख़ातिरी। वज़ीर आज़म इमरान खान चवे तो पाकिस्तान खां वधीक अफगानिस्तान में अमन जो ख़्वाहिशमंद बियो मुल्क नाहे। मौजूदा सूरत हाल में अफगान सियासी क़यादत ते वॾी ज़िम्मेवारी लागू थिए थी। अफगान सियासी क़यादत वेही मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करे। पाकिस्तान अफगानिस्तान में अमन जो हामी आहे। सदर आरिफ अलवी अफगान तालिबान की हिमायत के इल्ज़ाम के रद्द करे छॾियो। अफगान अवाम तालिबान के भली कार कयो। अवाम की मर्ज़ी से जेका हुकूमत ठहंदी उन की हिमायत कई वेंदी। जंग मसइले जो हल नाहे। पाकिस्तान ऐं अमरीका विच में लाॻापा हमेशा बेहतर ऐं मज़बूत रहिया आहिनि। तालिबान ज़मानत ॾिनी आहे त अफगानिस्तान की सरज़मीन ॿिए कंहिं मुल्क ख़िलाफ़ इस्तेमाल न थींदी। पाकिस्तान भारत समेत पाड़ेसरी मुल्कनि सां बेहतर लाॻापनि जो ख़्वाहिशमंद आहे। भारतीय हुकूमत अक़लियत सां ज़ुल्म करे रही आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नेशनल एक्शन प्लान ते बिना देर अमल करण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवण आहे अफगानिस्तान की सूरतहाल गणती जोगी आहे जंहिं पाकिस्तान ते असर पवंदा। असां अफगान भाइरनि भेनरुनि सां ॿधीअ जो इज़हार कयूं था। अफगानिस्तान की सूरतहाल ते हुकूमत पंहिंजी पॉलिसी वाज़े करे ऐं पार्लियामेंट जो गॾियल इजलास घुराए वञे। अफगानिस्तान में आयल तब्दीली खे तस्लीम करण में तकड़ न करे वञे। हुकूमत ध्यान न ॾिनो त मुल्क में दहशतगर्दी जा वाक़िया वधी सघनि था।
सी पैक सिक्योरिटी जो नए सिर जाइज़ो वरितो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। वज़ीर सैयद मुराद अली शाह अफगानिस्तान की मौजूदा सूरत-हाल सबब सिंध अंदर मुहर्रम हराम में सिक्योरिटी खदशा ज़ाहिर करे छॾिया। सिक्योरिटी ख़तरन के मुंह ॾियण लाइ इंतज़ाम कया आहिनि। मवाद धमाके जी अञा ताईं कंहिं ज़िम्मेवारी न क़बूली आहे। असांजो तालीमी निसाब बेहतर आहे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं जाती में पीपी अॻवान मोहम्मद मलकानी सां संदसि अमर जे लाॾाणे ते उज़्र ख़्वाही खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। सिंध सरकार 23 अगस्त खां तालीमी इदारा खोलण की इजाज़त ॾेई छॾी। तालीम वारे वज़ीर सरदार शाह जी सदारत स्टीयरिंग कमेटी जो इजलास। तालीम खाते जो NCOC के ख़त लिखण फैसलो। सिंध के तालीमी इदारन में पढ़ंदड़ शागिर्दन के वालदेन की वैक्सीनेशन लाज़मी करार। तालीम वारे वज़ीर सरदार शाह चवाए तो 50% हाज़िरी सां गॾु स्कूल खोलण की इजाज़त हूंदी। सिर्फ उहे स्कूल खोली सघंदा जिते 100% वैक्सीनेशन हूंदी। वालदेन लाइ लाज़मी हूंदो त उहे पंहिंजा वैक्सीनेशन कार्ड तालीमी इदारन में जमा कराइनि। तालीम खाते के समूरन मुलाज़मन वैक्सीन कराई आहे।